अस्सलाम वालेकुम। शाहिद खुसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार। दोस्तों, चाकर ख़ान खे हाणे ख़बर पई आहे त हिकिड़ी छोकिरी थी मुंहुं खां केॾो धक कढी वई आहे, यानी हू जेको आहे चाकर ख़ान खे चूत बणाए वई। ऐं हाणे उन ख़बर पवंदी ॻोठ वारा जेको चवनि पिया सांवल शेरल या वरी अहिड़ा सिको रुंडो, उहे पंहिंजा त सही हुया। हालांकि मुंहिंजो सौट बि मूंखे चए पियो छोकिरी बेवकूफ़ बणाए वई आहे, ब्लैकमेल करे वई आहे। मां छो ईअं चकर में अची वियुमि। हाणे उन खे ख़बर पवंदी, हाणे हथु पेरु हणंदो लेकिन सोणी खे वापसि न करे सघंदो। ऐं इन में जेको आहे अकबर ख़ान वॾो फ़ख़्रु महसूसु कंदो त असांजो भलो कमु थी वियो आहे। हाणे चाकर ख़ान जी इज़त सभिनी जे अॻियां किरी पई, सांवल जे अॻियां बि किरी पई। हाणे ड्रामो सुठे मोड़ ते पहुतो आहे, बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻे थी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते असां कोशिशि करे तव्हांखे सुठी खां सुठी अपडेट ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे ज़रूरु प्यारो कमेंट बि करे छॾींदा।